अस्सलामुअलैकुम। अॼु अव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ज़ार ज़िंदगी ड्रामे में तमामु बहितरीन खां बहितरीन अदाकार हालार खान जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं त हालार खान कुझु अरसे खां वठी ज़ार ज़िंदगी ड्रामे में ॾिसण वटां न पियो मिले। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जल्द खां जल्द तव्हांखे हालार खान ॾिसण वटां मिलंदो ज़ार ज़िंदगी ड्रामे में। 80 खां 81 खां अॻिते तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो ऐं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़ार ज़िंदगी ड्रामे में जीअं त तव्हांखे ख़बर हूंदी त मीरा ऐं रबन जी शादी लुकमान सां थी वई आहे, पर रईस गफ़ार खान वाइदो कयो आहे त जीअं त मीरा जी शादी लुकमान सां थी वई आहे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त रईस गफ़ार खान वाइदो कयो आहे त मां मीरा ऐं रबन जी शादी ज़रूरु कराईंदुमि। ऐं अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त छा रईस गफ़ार खान इन्हनि ॿिन्हिनि जी शादी कराइण में कामयाबु थींदो या न थींदो, इहो तव्हां कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। ऐं अव्हांखे वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा ऐं असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा।